जिसकम आरिसर पारां खिपुर में सिंध जे अज़ीम हीरो पीर सैयद सग़बतुल्लाह शाह अलमारूफ सूर्य बादशाह जी 75वीं वरसी खिपुर जे हामिद गार्डन में अक़ीदत व एहतराम सां मल्हाई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे जिसकम आरिसर जे मरकज़ी चेयरमैन डॉक्टर मीर आलम मरी चयो त सैयद सग़बतुल्लाह शाह अलमारूफ सूर्य बादशाह सिंध जो वाहिद ऐं अज़ीम हीरो हो जंहिंखे अंग्रेज़ साम्राज्य सां जंग करे सिंध धरतीअ खे ग़ुलामीअ मां आज़ादु करायो। उन ॾियारे ते खेसि सुर्ख़ सलाम पेश कयूं था। डॉक्टर मीर आलम मरी चयो त असां इहो रुझान ख़तमु करणु चाहियूं था त सूर्य बादशाह सरफ़ पागारे जे मुरीदनि जो आहे। हिन चयो त सिंध जा सभु शहीद सभिनी सिंधियुनि जा आहिनि। झंडो भले कहिड़े रंग ऐं पार्टीअ जो हुजे पर शहीदनि जो खून उन सभिनी झंडनि पार्टियुनि खां मथां आहे। डॉक्टर मीर आलम मरी चयो त सिंध सरकार सूर्य बादशाह जे ॾियारे ते आम मोकल जो ऐलान करे वापसि वठणु अफ़सोसनाक अमल आहे जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। डॉक्टर मीर आलम मरी चयो त जिसकम सरकार खां टे मुतालबा कंदो रहियो आहे त सूर्य बादशाह जे ॾियारे ते आम मोकल कई वञे, कराचीअ में डॉ यूनिवर्सिटी जो नालो मटाए सूर्य बादशाह रखियो वञे ऐं सूर्य बादशाह जे जिस्दे ख़ाकी खे ज़ाहिर करे आवाम जे साम्हूं आंदो वञे। नाले वारे झूने सियासतदान ऐं क़ौम परस्त अॻवान फ़क़ीर दीमंद कुंबर चयो त सिंध असांखे आज़ादीअ सां न मिली आहे। सिंध जे चपे चपे ऐं विख विख ते हुरनि जूं रत जूं क़ुर्बानियूं ॾिनल आहिनि जंहिंजे बदौलत अॼु असां सिंध में आज़ादु फ़िज़ा में साह खणी रहिया आहियूं। फंक्शन लीग सां वाबस्ता अॻवान अता ममचानियो चयो त सूर्य बादशाह जो रतो हुसैनी रतो हो ऐं सूर्य बादशाह जी तहरीक ख़ालिस अंग्रेज़ साम्राज्य खे सिंध मां तरे कढण जे लाइ हुई। तक़रीब खे अमीर आज़ाद पंवर हयात समेजो हाजी शाद राजर शौकत बुलेदी ऐं ॿियनि ख़िताब कयो।